मोहतरम साईं रोशन अली ब्राह्मण साहब ने तब अच्छा नहीं तमाम सां मुखातिब थियनि। मोहतरम साईं लिखन लख हजार कोड़े कायम तुझूं लिखन लख हजार जीअ सब के जीअ सी दरसन धारो धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा है कहिड़ा। स्टेज ते वेठल अॼोकी महफ़िल जा मोर टाडियो साहब साबिक़ असांजा शागिर्द अॻवान ऐं हींअर HRCP सिंध जा अॻवान साईं इमदाद टाडियो साहब, सिंध TV जा डायरेक्टर असांजो प्यारो दोस्त फरखड़ो साहब, साईं गुलाम नबी काका साहब ऐं हिन महफ़िल खे मचाईंदड़ मोहतरम मोहम्मद अली गांधरो साहब ऐं ॿिया दोस्तो साथियो जी असांजी हक़ दिल हुजे। दोस्तो सभिनी दोस्तनि गुलाब रसूल जी ख़िदमतनि ते हुनजी कयल महिनत ते जेका ॻाल्हि ॿोल थी आहे तमामु शानदार थी आहे। हीउ जेको गुलाम रसूल जो सफ़र रहियो आहे उहो सकरनि खां वठी यूनिवर्सिटी ताईं मोहम्मद अली 2 मिंटनि में बयानु करे वियो, पर तव्हां यकीन कंदो जॾहिं इहा सॼो दास्तान गुलाम रसूल ख़ुदि टाक में ॿुधायो उते मां मौजूदु हुउसि। यकीन कयो त मां दंग रहिजी वियुसि, मां ॼणो उते मौजूदु कोन हुजां जेका हिन ॻाल्हि कई, जेके हिन तकलीफ़ूं ॾिठियूं, जेको उते पहुचण ताईं हिन मंज़िलूं तय कयूं, ॼण त लतीफ़ जे सिटनि में सरजी तां सूर सामाई तां सुख विया। इहे ॿई सूर मुंहुं निमाणे नसीब थिया। नौकरी न हुजे, हिते पहुचजे, को कमाई जो ज़रियो न हुजे, बचड़ा हुजनि, पोइ भली जेकॾहिं नाकी मुंशी करणी आहे पर करणी आहे, जेकॾहिं पोइ नंढो गुज़र सफ़र करिणो आहे, कंहिं केबिन ते वेहणो आहे, पर हिन माण्हू कॾहिं उन कम खां हार न कयो। लतीफ़ जे सिटनि में त नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण, नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण, अहिड़ा जन वञाण ऐं उनजी साबित कंदो रहियो, महिनत कई, जदोजहद कई, गुलाम रसूल खे गुलाम रसूल थियण जे लाइ 51 साल लॻाए। ठीकु आहे, हिकिड़े ॾींहुं ॿिनि ॾींहंनि जो कमु न आहे, उन जे लाइ हिन घणो कुझु लोड़ियो आहे, घणो कुझु कयो आहे, जंहिंजो ज़िक्र साईं असांजो लतीफ़ साहब करे वियो त हिते जदोजहद हुजनि, 17 FIR हुजनि ऐं माण्हू घरनि मां निकिरण जे लाइ को तयारु न हुजे, पर उन मौक़े ते बि हीउ वरी चैलेंज थो करे त ज़ोर ज़बर जी बात न वञिबी, ज़ोर ज़बर जी बात न वञिबी, मौत लड़े त मात न वञिबी, चाहे धरती उथली पए पर रोशनकारी रात न मिले। इहो माण्हू इहो साॻियो असां उन जा गवाह आहियूं। मुलाज़िमनि जा प्लाट हुजनि या मुलाज़िमनि जूं जदोजहद हुजनि, ही मर्द मुजाहिद मैदान ते हुयो। रुगो इहो न, जॾहिं सिंध TV जो प्रोग्राम शुरू थो करे त बस्ती बस्ती वाण खां वठी ऐं ॻोठनि सां कचहरियूं हुजनि, अहिड़ा माण्हुनि ॻोल्हे लधा, अहिड़नि जॻहियुनि ताईं पहुतो जन माण्हुनि जो आवाज़ शायदि कॾहिं बि किथे न पहुचे हा, पर हीउ गुलाम रसूल ई हुयो। मेड़े चूंडे अलाए किथां खां उन्हनि माण्हुनि जूं स्टोरियूं ठाहे, हिकिड़ो ईअं सम्झो हिकिड़ो कारीगर आहे स्टोरी ठाहिण जो, ऐं जेके शयूं गुलाम रसूल जूं स्टोरियूं अॼु ताईं हलियूं आहिनि, उन्हनि जो तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त अॼु ताईं को मुक़ाबले करण वारो माण्हू हिते असांखे घटि नज़र थो अचे। तंहिंजे करे हिन माण्हू जा सभु पासा आहिनि, ऐं जॾहिं हिननि जदोजहदनि खां, क़ौमी जदोजहदनि खां, मुलाज़िम जदोजहदनि खां हलंदे ऐं लतीफ़ जो रंग सो लॻेसि त सरहाटुन से जनी साजा हसरान, जॾहिं इहो रंग थो लॻेसि सरहाटुन से जनी साजा हसरान जी तेज़ तनी जी खे घटि न लॻे करे, छो त लतीफ़ तो सुभाणे ॾींदो ई कोन न। चौधारी चढ़ा गुरनि बेलाइन जा, चौधारी चढ़ा हुजनि, तमाम हुजनि, पुकारूं हुजनि, माण्हू रोडनि ते हुजनि ऐं गुलाम रसूल वेहे थी नथो सघे त लतीफ़ आहे न। चौधारी चढ़ा गुरनि बेलाइन जा, सुते संभारनि जो प्रेम कन पड़ा, वेहण मुंहुं न वड़ा, सुणी झांइ छिजे। तंहिंजे करे ही सदाईं अमल में रहियो आहे, सदाईं मैदान में रहियो आहे, ऐं इहो माण्हू आहे जेको इंसान सां प्यार करे थो, पंहिंजी सिंध धरती सां प्यार करे थो, धरती के गुलनि सां प्यार करे थो। तव्हां फेसबुक ॾिसंदो केॾो गुलनि जे मिटी मां गुल पैदा करे, मिटी मां बूटा पैदा करे, ॿारनि सां कचहरियूं करे। यकीन कंदो हिन जहिड़ो हिसास दिल माण्हू मूं पंहिंजी ज़िंदगी में न ॾिठो।
मूंखे यादि आहे असां जॾहिं शहदादपुर जे अलीबख्श ख़ासि करे जी सदा आई हुई हुन वाले जो ॿई ॿाहूं ही कटिजी चुकियूं हुयूं ऐं कुतर जी मशीन में ऐं हिकिड़ी टंग हुनजी कटिजी पई हुई। उहो नौजवान वीचारो बिस्तरे ते हुयो, हुन जॾहिं खाइण पीअण जे लाइ कुझु कोन हुयसि, 5 ॿार हुयसि। उन वक़्तु जॾहिं असां सदा आई हुई त ही गुलाम रसूल हुयो। हिन जी न्याणी उन वक़्तु ICU में दाख़िल हुई। पाण क्राइसिस में जॾहिं माण्हू हूंदो आहे, असांजो हिकिड़ो घर जो भाती बीमार हूंदो आहे, का बि ॻाल्हि न वणंदी आहे, उन हालत में हूंदे बि हिन जो त यार रोशन मां पंहिंजी बचड़ी सां आहियां, पर मुंहिंजी तरफ़ां ही नज़रानो क़बूल कयो। यकीन कंदो मां जो शाबस हिन माण्हू खे आहे जेको पंहिंजे बचे जे अहिड़े दुख में अहिड़ी तकलीफ़ में हूंदे बि मज़लूमनि जे लाइ हिन जी दिलि धड़के थी। तंहिंजे करे अलाह साईं खे ख़ुशि रखे। असांजो असासो आहे, असांजो भाउ आहे, असांजो दोस्त आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे त सिंध अहिड़ो माण्हू उन्हनि माइरनि वरी अहिड़ा पुट जहिड़ा आहिनि जन सिंध खे अहिड़नि पुटनि जी ज़रूरत आहे। अलाह साईं खे अञा वॾी हयाती ॾींदो ऐं असां सां गॾु अञा जदोजहद बि कंदो ऐं लतीफ़ ते बि ॻाल्हाईंदो, लतीफ़ ते लेक्चर बि ॾींदो। सॼी सिंध में ही वाण बस्ती बस्ती वाण वाग हलंदो ऐं दोस्तनि सां गॾु बि कंदो। मां तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि, सिर्फ़ु हिकिड़ा 2 सिफ़ूं आहिनि जेके लतीफ़ साईं जो साईं जे नाले करे ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। सीअ सड़नि विल वेहनि उत्तर ओट न करे, सीअ सड़नि विल वेहनि उत्तर ओट न कनि, भटियूं जे फिराक जूं वर्तियूं आहिनि जन, मौत न मारियो तन, तनी मारियो मौत।